अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़लम्मा अहस्स ईसा मिनहुमुल कुफ़्र क़ाल मन अंसारी इलल्लाह क़ालल हवारिय्यून नहनु अंसारुल्लाह आमन्ना बिल्लाहि वशहद बिअन्ना मुस्लिमून रब्बना आमन्ना बिमा अंज़लत वत्तबअना अर्रसूल फक्तुबना मअश्शाहिदीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे नसीहतुनि खे बयानु फरमायो जेके उन क़ौम जे साम्हूं कयूं। पोइ क़ौम जे नसीहतुनि खां पोइ जॾहिं क़ौम जे अंदरि ईसा अलैहिस्सलाम नाफ़रमानी महसूस कई, माना मुसलसल क़ौम खे वाइज़ो नसीहत कंदो रहियो, तबलीग कंदो रहियो, दीन जी पंहिंजे शरीयत जी इस्लाम जी तालीम ॾींदो रहियो, पर क़ौम जे माण्हुनि जॾहिं मुसलसल नाफ़रमानी कई ऐं ईसा अलैहिस्सलाम बि उन नाफ़रमानीअ खे महसूस कयो। बनी इस्राईल जा माण्हू नाफ़रमानीअ में एतिरो अॻिते निकिरी विया जो नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे ख़त्म करण जी कोशिशि कयूं, मारण जी कोशिशि कयूं। छो त बनी इस्राईल में अहिड़ा केतिरा ई वाक़िआ गुज़री चुका हुआ जो हिकिड़े हिकिड़े ॾींहं में केतिरनि पैगम्बरनि खे ऐं सालिहनि माननि खे क़त्ल करे चुका हुआ। हुननि जी इहा पुराणी तारीख़ हुई त हे सुधरंदा न आहिनि, बल्कि नबियनि सां मुक़ाबिलो करे उन्हनि खे क़त्ल कंदा आहिनि। नऊज़ बिल्लाह जेको उन्हनि जे हिमायत में उथंदो आहे उन्हनि खे बि मारींदा आहिनि। इहा हुननि जी पुराणी आदत मशहूरु हुई। हाणे ईसा अलैहिस्सलाम बि जॾहिं पंहिंजे क़ौम बनी इस्राईल में नाफ़रमानी ॾिठी त पोइ पंहिंजे क़ौम जे माण्हुनि मां हिनखे मुआविननि जी ज़रूरत पई, मददगार, मुख़लिस दोस्त। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ईसा अलैहिस्सलाम इब्तिदा में दावत जॾहिं शुरू कई अकेलो, बिल्कुलु अकेलो, क़ौम जे माण्हुनि हिनखे अकेलो ॾिसी करे न मञियो, दलील ॾिनई न मञियोसि, मौजज़ा ॾेखारियईं, मुर्दनि खे ज़िंदह करे ॾेखारियईं, अल्लाह जे हुकुम सां कोढ़ जे मरीज़नि खे मर्ज़ मां जान छुटाए ॾेखारियईं, ॼाए ॼमंदे जेको अंधो हो हुनखे सॼो करे ॾेखारियईं, छा खाई आया हो इहो ॿुधायईं, घर में छा रखी आया हो उहो ॿुधायईं, तब क़ौम जे माण्हुनि न मञियुसि। जॾहिं मुसलसल नाफ़रमानी ऐं ज़िद्दियत क़ौम में ॾिठईं तॾहिं ईसा अलैहिस्सलाम महसूस कयो त हाणे मां अकेलो काफ़ी न आहियां, मूंखे कंहिं ग्रुप जी ज़रूरत आहे, अफ़रादी ताक़त ऐं क़ुवत जी ज़रूरत आहे। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन अफ़रादी क़ुवत जो बयानु फरमायो आहे। अल्लाह ताला इन अंदाज़ खे कीअं बयानु फरमायो आहे, ज़रा तवजो खपे। फ़लम्मा अहस्स ईसा मिनहुमुल कुफ़्र, जॾहिं महसूस कयो ईसा अलैहिस्सलाम बनी इस्राईल जे माण्हुनि मां कुफ़्र खे, नाफ़रमानीअ खे, ॾिठईं त मुसलसल ज़िद था कनि, नाफ़रमानी था कनि, मञनि कोन था। पोइ चवण लॻो क़ाल मन अंसारी इलल्लाह, भला तव्हां मां केरु मुंहिंजी मदद कंदो अल्लाह जे दीन ख़ातिर? आहे कोई तव्हां मां अहिड़ो? कहिड़ा कहिड़ा आहिनि तव्हां मां? ईअं खणी ऐलान कयईं। क़ालल हवारियून नहनु अंसारुल्लाह, उन वक़्तु जेके हवारियीन हुया उन्हनि चयोसि असां मदद कंदासीं तुंहिंजी अल्लाह जे रज़ा लाइ, अल्लाह जे दीन ख़ातिर तुंहिंजी मदद कंदासीं। क़ुरान पाक लफ़्ज़ फरमायो हवारियून, सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो, इहे वरी हवारियून किथां आया, केरु हुआ, किथां आया? हवारियून जमा हुआ हाउर जो,
हवर वाहिदा, हवारियुन जमा हुआ। हवर जे लफ्ज़ जी माना है सफ़ेद या मुखलिस, खालिस। ईसा अलैहिस्सलाम सां जेके मुखलिस आ, खालिस माण्हू आ, मुखलिस दोस्त, हमदर्द, उन्हनि खे उन दौर में हवारियुन चयो वियो। उन्हनि मुखलिस दोस्तनि, सचनि, जिन जी दिलि साफ़ हुई, छो त हवर जे लफ़्ज़ जी माना बि आई आहे न सफ़ेद, जिन जी दिलि साफ़ हुई, हिन सां सचा, उन्हनि चयोसि असां तुंहिंजी मदद कंदासीं अलाह जे दीन ख़ातिर। हाणे अञा सम्झण जे लाइ सवाल बाक़ी आहे त पोइ इन्हनि मुखलिसनि खे हवारियुन छो चयो वियो? खोड़ सारा मुखलिस माण्हूअ जे लाइ लफ़्ज़ अचनि था। उलमा मुहद्दिसीन मुख़्तलिफ़ लफ़्ज़ हिते लिखिया आहिनि मुफ़स्सिरनि। इब्तिदा में हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां जेके ॿ साथी गॾिया हुआ, मुआविन दोस्त, मुखलिस सचा, उहे ॿई धोबी हा, धोबी कपिड़ा धोंदा। त पोइ धोबीअ जो कमु बि कपिड़नि खे साफ़ करणो हूंदो आहे। त पोइ उन दौर में इन सफ़ाई करण वारे धोबीअ खे सॾिबो ई हवारी हो। पोइ जंहिं महिल बि उन्हनि खे ॾिसंदा हुआ माण्हू त चवंदा इहे धोबी न अथई, हाणे हवारी अथई। मशहूर जो थी विया हवारी सां, अबा फलाणो माण्हू कहिड़ो, मूसा अलैहिस्सलाम वारो हुयो, ईसा अलैहिस्सलाम वारो हवारी, हे फलाणो मशहूर थी विया। जॾहिं हुननि सां टियों गॾियो तॾहिं चऊं हे बि हवारी अथई, जॾहिं चोथों गॾियो हे बि हवारी अथई। ईअं 12 माण्हू गॾिया, उन्हनि खे हवारियुन चयो वियो। क़ुर पाक उन सभिनी खे गॾाए करे चयो त इन्हनि हवारियुन चयो त असां तुंहिंजी मदद कंदासीं। इहे माण्हू कुल 12 हुआ। कुझु मुफ़स्सिरनि ईअं बि लिखियो आहे त ईसा अलैहिस्सलाम जे क़ौम मां ताबेदार 6 ई इहे माण्हू हुआ, 12 बसि, बाक़ी सॼी क़ौम नाफ़रमाननि जी। जॾहिं हिननि हवारियुन चयो न असां तुंहिंजी मदद कंदासीं अलाह जे दीन ख़ातिर, पोइ हुननि पोयां इहो लफ़्ज़ बि चयो आमन्ना बिल्लाह, असां अलाह ते ईमान बि आणियूं था। वशहद बिअन्ना मुस्लिमून, ऐं तूं शाहिदी ॾिजां असां मुस्लमान आहियूं। ॾिसो इन मुस्लिमून जे लफ़्ज़ मां हीअ ॻाल्हि बि साबित थी त हर दौर में जेके पंहिंजे पैगंबर जे शरीयत जा माण्हू ताबेदार उनखे मुस्लमान सॾियो वेंदो। हर दौर में इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में भी कुरान पाक लफ़्ज़ फरमायो, मूसा अलैहिस्सलाम जे दौर में लफ़्ज़ फरमायो। हर दौर में जेके माण्हू पंहिंजे नबी जे शरीयत जा ताबेदार हुआ, मञींदड़ हुआ, उनखे मुस्लमान चयो वियो। कुरान पाक उन जे लफ़्ज़नि जी शाहिदी ॾिनी। पोइ ईअं कुझु मुफ़स्सिरनि ईअं बि लिखियो आहे त हवारियुन जो जेको लफ़्ज़ आहे न, इहो आम आहे बेतबार माना जे, पर बेतबार दोस्ती ऐं साथ ऐं मदद ताउन जे ख़ासि आहे। ईसा अलैहिस्सलाम सां जेके दोस्त गॾिया मुखलिस सचा, उनखे उन दौर में हवारी सॾियो वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां जेके सचा मुखलिस दोस्त गॾिया, उन्हनि खे सहाबी सॾियो वियो। हर दौर में जेके पंहिंजे पैगंबर सां मुखलिस थी, सचा थी गॾिया, उन्हनि जो नालो उन ज़माने में अलॻि अलॻि हो, पंहिंजे पंहिंजे दौर में। बेतबार दीन इस्लाम जो उनखे मुस्लमान चइबो हो, पर नबी जो साथ ॾियण जे एतबार सां पंहिंजे पंहिंजे ज़माने में उनजा नाला मट मटा। त इन एतबार सां हाणे हवारी उन जे लफ़्ज़ जूं काफ़ी सारियूं मानाऊं निकिरी आयूं, जंहिंमां ज़ाहिर थियो त हवारी उन जो लफ़्ज़ सफ़ेदीअ वारे माना ते बि मुश्तमिल आहे। ईसा अलैहिस्सलाम जे दोस्तनि खे हवारी चयो वियो, हिन एतबार सां उन जूं दिलियूं साफ़ हुयूं। धोबको कमु कंदा हुआ जेके, उहे बि सफ़ाई कंदा, कपिड़नि मेरनि खे सफ़ेद बनाईंदा, साफ़ कंदा। त इन एतबार सां बि माना उहो दिलि जा साफ़ आहे। दिल जो साफ़ हुजणु, दिल जो सफ़ेद हुजणु, या उन सां मुखलिस हुजणु, इहे सभु ॻाल्हियूं हवारियुनि जे लफ़्ज़ जे माना मां निकिरी आयूं। क़ुर पाक लफ़्ज़ हिकिड़ो ॻाल्हायो, मुफ़स्सिरनि उन लफ़्ज़ खे तहक़ीक़ करे खोड़ सारियूं मानाऊं आंदियूं। हाणे सम्झ में अची वियो त हर दौर में हर पैगंबर सां जेके जेके माण्हू मुआविनत में गॾिया, उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे दौर में अलॻि अलॻि नालनि सां सॾियो वियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके सहाबी सॻोरा गॾिया, मुस्लमान त उनखे बि चइबो आहे, पर हुज़ूर जे साथ ॾियण जे करे, ईमान जे हालत में हुज़ूर खे इहे ॾिसण जे करे उनखे नालो सहाबी जे लफ़्ज़ सां सॾियो वियो। मुस्लमान त उहे बि आहिनि,
पर ख़ासि थी पिया। इन जे करे हाणे हिननि हवारी ईसा अलैहिस्सलाम खे चयो, साईं सरकार तव्हां न मदद घुरो था अलाह जे दीन ख़ातिर, असां तव्हांजी मदद कंदासीं, असां ईमान आणियूं था अलाह ताला ते। ऐं शाहिदी ॾिजो, शाहिदी ॾिजो अॻिते हली करे हिन ॻाल्हि जी, असां मुस्लमान आहियूं। शाहिदी ॾिजो हिन ॻाल्हि जी, शाहिदी ॾिजो असां मुस्लमान आहियूं, असांखे हिननि सभिनी वांगुरु न लिखिजो। रब्बना आमन्ना बिमा अंज़लत। पोइ ईसा नबी असां ईमान था आणियूं उन ते जेका तो असां ॾे आंदी आहे, जेका शरीयत जेको इंजील तो असां ॾे आंदो आहे न, असां हुन ते ईमान था आणियूं। जेके मौजज़ा जेके निशानियूं तो आंदियूं न, असां हुन ते ईमान बि आणियूं था। जेका शइ तुंहिंजे मथां नाज़िल थी आहे, जामे लफ़्ज़ क़ुर पाक चयो रब्बना आमन्ना बिमा अंज़लत, जेका बि शइ ईसा नबी तुंहिंजे मथां नाज़िल थी आहे असां हुन ते ईमान आणियूं था। जेका बि शइ ते नाज़िल थी आहे असां हुन ते ईमान था आणियूं। माना तूं सचो पैगंबर आहे, तुंहिंजे मथां जेका शइ नाज़िल थी आहे उहा बि अलाह ताला जी तरफ़ खां आहे। वत्तबाना रसूल, ऐं असां रसूल जी ताबेदारी बि कयूं था। फक्तबना मा शाहिदीन, पोइ हाणे असांखे शाहिदी ॾींदड़नि मां लिखजां, असांखे लिखजां शाहिदी ॾींदड़नि मां त हे सचा आहे, मुख़लिस आहे, हिननि साथ ॾिनो, हिननि तावन कयो, हिननि मदद कई, हिननि ॾुखे वक़्त में मूंखे तावन जी यकीन ध्यानु ॾियाराई। आयतूं बसि इहे ॿ जिन जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो आहे। ईसा अलैहिस्सलाम क़ौम जे माण्हुनि में जॾहिं मुसलसल वाइज़ और नसीहत तबलीग खां पोइ महसूस कयो त नाफ़रमानी था कनि, पर नाफ़रमानी बि ज़रा अहिड़ी ज़िद्दियत जे बुनियाद ते वई आहे, सुभाणे अॻिते हली करे इख़्तिलाफ़ थी सघे थो। त पोइ मां अकेलो काफ़ी न आहियां, मूंखे जमात जो हुजणु ज़रूरी आहे। घुर कंहिं दाड़े केरु आहे तव्हां जेको मुंहिंजी मदद करे? 12 माण्हू उथिया, क़ुर पाक उन्हनि खे हवारियुनि जो नालो ॾेई करे फरमायो त इहे उथिया जिन चयो हा असां मञूं था, तोखे बि मञूं था, अलाह जे ज़ात ते ईमान बि आणियूं था, तो ते जेका शइ नाज़िल थी आहे हुनखे बि मञूं था। असांखे मुस्लमान लेखजां, असांखे शाहिदनि मां लेखजां। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। ईसा अलैहिस्सलाम मददगार घुरिया, हुनखे मददगार मिलिया 12 माण्हू, बसि। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। हाणे गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त हिन आयत दुनिया जे ज़िंदगीअ में दीनी कम करण जे लाइ हिकिड़ा ज़बरदस्त 3-4 उसूल सेखारिया, ज़बरदस्त 3-4 उसूल सेखारिया। पहिरियों उसूल ही, जॾहिं बि न को माण्हू दीनदार अकेलो हुजे, पंहिंजे घर, पंहिंजे पाड़े, पंहिंजे मुआशरे, पंहिंजे ॻोठ में, हिमत न हारे, हिमत न हारे, मज़बूत थी बीहे, पको पुख्तो थी बीहे, दीन जे दावत खे पंहिंजे वसार आहिस्ते आहिस्ते बुलंद कंदो अचे, दीन जी दावत ॾींदो अचे, ॾींदो अचे, ॾींदो अचे, जीअं ईसा अलैहिस्सलाम ॾिनी। हिकिड़ो उसूल, अकेलो छो न हुजे, हिमत न हारे, मज़बूत थी बीहे। अल्लाह ताला इन जे लाइ अहिड़ा माण्हू पैदा कंदो जेके मुश्किल वक़्त में हिन जो साथ ॾींदा, जीअं ईसा अलैहिस्सलाम जा 12 माण्हू साथी निकिरी पिया। हिकिड़ो सबक़ इहो मिलियो, भले अकेलो हुजे, दीन जी दावत ॾींदो अचे, ज़रा हिकमत ऐं मसलियत सां। ईअं न त उथंदे खां लठ खणे, ईअं न त उथंदे खां सख़्ती करे गार कंदो ऐं सख़्त लफ़्ज़नि सां दीन जी तबलीग ऐं तालीम करे, जो माण्हू मुतासिर थियण जे बजाय मुतनफ़िर थी पवनि। सुहिणे अंदाज़ में, ज़रा थधे अंदाज़ में, ज़रा माण्हू खे माइल करण वारे अंदाज़ में तबलीग करे भरे अकेलो हुजे। हिकिड़ो सबक़ इहो मिलियो। ऐं ॿियो, हिकु दफ़ो चई करे बसि न करे, जंहिंखे दीन जी दावत ॾियणी हुजे, नमाज़ रोज़े अदब अख़लाक शराफ़त सेखारण जे लाइ 2 लफ़्ज़ ॻाल्हाइणा पवनि, त हिकिड़ो दफ़ो चई करे हुन मां थकिजी न पए, बसि मुसलसल दावत ॾींदो अचे। हा, हिकिड़े दफ़े हिकिड़े खे त वरी ॿिए दफ़े थोरो विथी ॾे, हुनखे सोचण जो मौक़ो ॾे, वरी कंहिं ॿिए खे, वरी कंहिं ॿिए खे, वरी टे खे, वरी ॿिए खे, वरी ॿिए खे, मौक़ो हुनखे ॾींदो अचे। तव्हां त हिन जो बार बार हिकु वटि वञणु, दावत तबलीग दीन जी करणु, इहो तासुर माहौल में उछलाए वञे, इहो तासुर फैलिजी वञे त बाबा ही रुगो मूंखे न यार, सभु कंहिंखे इहो चङा ईद ॾस ॾींदो आहे, सभु कंहिंखे ॾस ॾींदो आहे। पोइ बार बार हिकु ॾे वञण सां सभिनी वटि इहो मैसेज जो वेंदो त यार मूंखे न, सभिनी खे चवंदो आहे त सभिनी जे दिलनि में हिन जे बारे में तासुरात सुठा निकिरंदा। ॿिए नंबर ते सबक़ इहो मिलियो, अकेलो हुजे त बि हिमत न हारे, हिकिड़ो सबक़ मिलियो। ऐं हिकिड़ो दफ़ो चई करे बसि न करे, मुसलसल दावत ॾींदो अचे, ॿियो सबक़ इहो। 3 नंबर ते, जॾहिं हे दावत, दीन जी दावत ॾींदे ॾींदे
महसूस करे त हाणे मां शायदि दीन जे दावत ॾियण जे करे फलाणनि या हिन क़ौम जे माण्हुनि जे अखि जो कंडो बणिजी वियो आहे। इहे मूंखे दुश्मनी वारी अखि सां नज़र सां ॾिसनि था। हीअ सुभाणे मुखालिफ़त मुक़ाबले जे लाइ न तयारु थियनि त पोइ हिन खे जमात जी ज़रूरत पवंदी। उन वक़्तु जमात ठाहिण में देरि न थींदसि, छो त हिन जी दावत पोतल हूंदी, मुसलसल माण्हुनि ताईं वेंदड़ हूंदो। हिन जो तासुर अदब ऐं अख़लाक शराफ़त सां माण्हुनि ताईं पहुची चुको हूंदो। हाणे जॾहिं जमात ठाहिण जे लाइ सॾु कंदो त देरि कोन थींदसि ऐं जमात ठाहिण जी ज़रूरत पए उन वक़्तु त जमात ठाहे वठे। टियों सबक़ इहो मिलो, जंहिं महिल ज़रूरत पए त महिल हिकिड़ो जथो, हिकिड़ो ग्रुप, हिकिड़ो जमात जो मुख़लिसनि माण्हुनि जो गॾु करे वठे। चौथे नंबर ते सबक़ इहो थो मिले त मुख़लिस मिलंदा ज़रूर पर थोरा। मुख़लिस मिलंदा ज़रूर पर थोरा। सॼी क़ौम मां मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम पैगंबर आहे। एॾी वॾी क़ौम मां सिर्फ़ु 12 माण्हू पैगंबर खे दावत ऐं तबलीग ॾियण महिनत जे बावजूदु सिर्फ़ु 12 माण्हू था मिलनि। तोखे ऐं मूंखे दीन जे तालीम ऐं तबलीग ॾियण जे लाइ हिकिड़ो माण्हू मिलियो त बि काफ़ी आहे। छा नबीअ जे तालीम ॾियण में इख़लास कोन हूंदो? छा हुन जे दीन जे तालीम ॾियण में अल्फाज़नि जो चुनाव, चूंड, नरम ऐं मिठे लफ़्ज़नि जी चूंड कोन हूंदी? छा असांजे ज़बान में वधीक तासुर आहे, पैगंबर घटि हूंदो छा? नऊज़ बिल्लाह, न, हर तरह सां कामिल ऐं मुकम्मल हूंदो। पोइ बि सिर्फ़ु 12 माण्हू। इहो सबक़ मिलियो क़ुर पाक जे हिननि अल्फाज़नि मां। तारीख़ दाननि ऐं मुफ़स्सिरनि जे तहक़ीक़ मां सबक़ मिलियो त मुख़लिस माण्हू मिलंदव ज़रूर पर थोरा। पोइ उन्हनि थोरनि खे बि घणो सम्झिजो। पुराणे ज़माने में चइबो हो न, ईअं असांजे बुज़ुर्गनि में बि इहो तासुर रहियो आहे। पुराणे ज़माने में जॾहिं कंहिं ख़त लिखंदा हुआ न प्यार भरे लफ़्ज़नि सां, पोइ घणी ड्रेग खां बचंदे थोरा लफ़्ज़ लिखी पोइ चवंदा थोरो लिखियो घणो सम्झंदा। चवंदा सच पच ॼण त क़ुर पाक बि हिननि थोरनि लफ़्ज़नि में उम्मत मुहम्मद जे माण्हुनि खे सेखारे छॾियो त मुंहिंजे हिननि थोरनि लफ़्ज़नि में घणो कुझु सम्झी वञिजो त मुख़लिस मिलंदव ज़रूर पर थोरा मिलंदव। पोइ उन्हनि थोरनि खे बि घणो सम्झिजो पर दावत जो, दीन जो कमु न छॾिजो। शरीयत मुहम्मदीअ जी तालीम माण्हुनि ताईं पंहिंजे ख़ुसूसन घर ॿार खां वठी करे पाड़े ओड़े मिटनि माइटनि दोस्तनि यारनि ताईं फैलिजंदा वञिजो। ब्रेक न ॾिजो, ब्रेक ॾिनो हड़ वेंदव हली। छो त कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, अल्लाह ताला अचे थो 4 नंबर सिपारे में, साॻी सूरत आल इमरान में अचे थो। अल्लाह से फरमाए थो तव्हांखे पैदाई हिन जे करे कयो आहे त तअमुरूना बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर, माण्हुनि खे चङाईअ जो ॾस ॾींदव, बुराईअ खां रोकींदव। तव्हांखे उम्मत बहितरीन करे चूंडियो ई हिन कम जे लाइ आहे। माना असां मां जेको जेको दीनदार आहे न, उहो असां खां वधीक पहिरियां उहो चूंडियल आहे हिन कम जे लाइ त दीन जो कमु करे। जंहिंमें जेतिरी सम्झ हुजे उहो ओतिरी सम्झ सां करे। ज़रूरी न आहे त कोई हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु प्राइमरी पढ़ियल आहे, क़ाइदो ऐं नाज़रा क़ुर पाक पढ़ियल आहे त उहो दीन जो कमु न करे, या हुनखे ॾाढ़ी बिलफर्ज़ हुजणु त सभिनी मुस्लमाननि खे ॾाढ़ी हुजणु घुरिजे, मथो ढकियल हुजणु घुरिजे, पर हिकिड़े खे कोन्हे का जेकॾहिं इन ॾाढ़ीअ वारे अमल में जेकॾहिं कमज़ोर आहे, खुटल आहे त उहो दीन जो कमु न करे। ईअं कोन्हे, जेतिरो इन वटि वस आहे, जेतिरी इन वटि सम्झ आहे, जेतिरा लफ़्ज़ अदब अख़लाक सां चई सघे थो उहो ओतिरो वस हलाए। इस्तिताअत हुकुम आहे, जंहिं वटि जेतिरी ताक़त आहे, जंहिं वटि जेतिरो इल्मु आहे, जंहिं वटि जेतिरी सहप आहे, जंहिं वटि जेतिरी बुर्दबारी आहे ओतिरी पेश करे। जंहिं वटि जेतिरी ताक़त आहे ओतिरी पेश करे। जंहिंखे ज़बान जी ॻाल्हाइण जी ताक़त आहे उहो पंहिंजी ज़बान इस्तेमालु करे दीन ख़ातिर। जंहिंखे बाज़ूअ जी ताक़त आहे उहो पंहिंजो बाज़ू इस्तेमालु करे दीन ख़ातिर। जंहिंखे कलम जी ताक़त आहे उहो कलम इस्तेमालु करे दीन ख़ातिर। ऐं जंहिंखे वरी प्लानिंग, सोच, फ़िक्र ऐं मनसूबो, चालबाज़ी दीनदारनि जे मुखालिफ़त में जेके अचनि था उन्हनि खे नाकाम बणाइण जूं, जंहिंजी दिमाग़ी क़ुवत वॾी तेज़ हुजे उहो पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करे। माना मालूम थियो त जंहिंमें जेतिरी सलाहियत जहिड़े बुनियाद ते हुजे उहा दीन ख़ातिर इस्तेमालु करे। छो त हुज़ूर जन फरमायो बल्लिगू अन्नी, मूंखां जेको कुझु मिलियो अथव न उहो पहुचायो। वलऊ आयत, हुन जो हिकिड़ी आयत छो न हुजे, इन्ना अअतैनाकल कौसर हिकिड़ी आयत आहे। हुज़ूर जन फरमायो हिकिड़ी आयत छो न मिलेव त बि पहुचायो। हिननि आयतुनि जे ज़ाहिरी लफ़्ज़नि में त ॿ ॻाल्हियूं हुयूं। क़ौम जे माण्हुनि में ईसा अलैहिस्सलाम मुसलसल नाफ़रमानी महसूस कई त
घुर की दफ़ा को आहे को यार तव्हां जेको मुंहिंजो साथ ॾे 12 माण्हू निकिरी आया चऊं असां तोखे बि मञूं था अलाह खे बि मञूं था तुंहिंजे मथां जेको नाज़िल थियो आहे इंजील हुनखे बि मञूं था असां तुंहिंजा साथी ऐं तुंहिंजी मदद कंदासीं ज़ाहिरी त इहो आयतुनि मां मिलियो जहिड़ी नज़र सां ॾिठोसीं त घणो कुझु आयतुनि सेखारियो क़ुर पाक तारीख़ जो किताब कोन्हे जो पुराणे ज़माने जी हज़ारों साल पुराणे ईसा अलैहिस्सलाम जे दौर जी हिकिड़ी ॻाल्हि बयानु करे तारीख़ी ॼण त टोटको पेश करे वञे ऐं असांखे लुत्फ़ ऐं मज़ो ॾेई वञे बसि क़ुर पाक तारीख़ जो किताब बि कोन्हे कहाणियुनि जो किताब बि कोन्हे डाइजेस्ट बि कोन्हे को किसो को कहाणी का अहिड़ी जो पढ़ी हुन खां माण्हू लुत्फ़ अंदोज़ थिए बसि न क़ुर पाक उम्मत मुहम्मदीअ जे लाइ दुनिया जे इंसाननि जे लाइ निज़ाम हयात किताब आहे जेतिरी गहराई रखंदो क़ुर पाक हर गहराईअ में नई नई माना सां नओं नओं मसइलो नई नई फ़िक्र सां सेखारींदुसि क़ुर पाक जो इहो मौजज़ो आहे अलाह पाक तव्हां असांखे बि क़ुर पाक जे इन्हनि उसलूबनि ऐं राज़नि मां घणो कुझु सिखण जी उन खां पोइ पिराइण जी उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।